बस बस उते रखे छॾ। बाबा बोलो वो ग्लास होले रखो तेरा को ट्रे खड़ी गाल ॿुध वो हवेली में ॿुधाए छॾ त मामो आयो आहे मानी खाई वेंदो। जी साईं। मामा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे पर मूंखे ॿ चारि ॾींहं मोहलत ॾियो मां महिरुनि सां ॻाल्हायां। हिन में मोहलत वठण जी कहिड़ी ॻाल्हि? असां त अरसे खां इहो रिश्तो घुरूं पिया चमी त मां पाण महिरुनि सां ॻाल्हायां। न न मामा तव्हां एतिरा उतावड़ा न थियो मां पाण ॻाल्हाईंदुसि हुन खां पोइ मामा पोइ धी शैला जी बि त राय थोरी ॾिसणी आहे न। असांजे खानदान में अॻ में कॾहिं धीरनि खां पुछी वई आहे राय जो तूं पुछंदे? मामा हींअर ज़मानो कुझु ॿियो थी वियो आहे। छा ज़मानो ॿियो आहे? सूफिया तुंहिंजे अध उमिरि जी आहे। दिलनवाज़ ख़ान पंहिंजे धीअ सूफिया जो रिश्तो तो सां करण खां अॻु पंहिंजी धीअ सूफिया खां पुछियो छा? चुपचाप में वॾी उमिरि जे मर्द जे पोयां लॻाए छॾे। तलाक खां पोइ बि ॿीहर तो सां शादी कराए छॾे। एॾी ख्वारीअ खां पोइ बि हुन बचड़ीअ का चूंचा कोन कई ऐं तूं हलियो आहे धीअ जी मर्ज़ी मालूम करण। मामा मुंहिंजी धीउ पढ़ियल लिखियल आहे पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में बहितर पाण ई सोचे सघे थी। अच्छा पढ़ी लिखी आहे बाक़ी सूफिया पढ़ी लिखी कोन हुई। ऐं यामीन ख़ान तुंहिंजो वाइदो? मामा मां पंहिंजे वाइदे ते ही बकरीअ वांगुरु में करण छॾे रे यामीन ख़ान। साफ़ साफ़ ॿुधाए मर्ज़ी छा आहे तुंहिंजी? मामा मां घर में ॻाल्हि करियां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिकु ॻाल्हि ॿुध यामीन ख़ान इहो न सम्झो तुंहिंजो कमु थी वियो आहे ऐं सूफिया तुंहिंजे घर अची वई आहे। हाणे तुंहिंजो को कमु सामे न पव। हाणे बि घणो कुझु थी सघे थो। मामा एड़ा जज्बाती न थियो। तव्हां मुंहिंजी थोरी ॻाल्हि ॿुधो पाण घर हलूं था उते ॻाल्हायूं था कचहरी कयूं था कंहिं न कंहिं नतीजे ते ज़रूरु पहुचंदासीं। मामा अरे मौलू ओ मौलू काहे मरी वई? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।